करमपुर भरिसां करमपुर थाणे जी हद मां 10 ॾींहं अॻु इंडस हाईवे शेरगढ़ वारे इलाइक़े फ़खुर राइस मिल वटां नामालूम हथियारबंदनि हथां अगवा ट्रक ड्राइवर केपी के सूबे सवात वासी समीन पठान खे अॼु करमपुर तोड़े ज़िले कश्मीर कंदकोट पुलिस काफ़ी ॾींहं गुज़रण बावजूद बाज़ियाब न कराए सघी आहे। मुगवी जे वारसनि ऐं ट्रक ड्राइवरनि मुगवी जे सौट इशफाकुल्ला पठान ऐं ॿियनि जी अॻुवाणी में इंडस हाईवे दंगला होटल वटि रोड ते ट्रकूं बीहारे इंडस हाईवे ते धरणो आयो आहे। मुज़ाहिरीन पारां मुगवी जी बाज़ियाबी जो मुतालबो कयो पियो वञे। ॿिए तरफ़ इंडस हाईवे ते धरणे सबबि रोड जे ॿिन्ही पासनि खां मुसाफ़िर गाॾियुनि जूं डिघियूं कतारूं लॻी वियूं आहिनि। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़ करमपुर।